सेवण ब्यूटी प्लांट जो कम रोल जो शिकार बणिजी वियो आहे। सेवण जी खूबसूरती वारो कम गुज़िरियल 2 सालनि खां सुस्त रफ़्तारी सबबि मुकमल न आहे थी सघियो। ठेकेदार जे तरफ़ां इहो था ॿुधूं, मूंखे बिल कोन थियो, मूंखे एडवांस में बिल ॾियो। मूंखे सेवण जो मेन रोड आहे उहो त ठाहे न। माण्हू केॾी तकलीफ़ में कीअं था ॿार बच्चा अचनि, असां ते ॾिसूं था। टियों मेलो आहे, यको बि वरी ठहे, अलाए किस्तनि ते ठहे, अलाए त को ॿाहिरियों मुल्क हिननि खे एड ॾींदो पोइ ठाराईंदा, का ख़बर कान्हे का। चवंदा रोड ठहे थो, रोड ठहे थो, हिकिड़ो ॾींहुं कम हले थो 6 महीना माण्हू छुटी ते वेठा आहिनि। हाणे हिनखे माण्हू छा थो करे सघे। असांजी सरकार खे दरख़्वास्त इहा ई आहे, महिरबानी करे थोरो कम खे वधाइनि ऐं रोड खे ठाहिनि। काॾे विया आहिनि ठेकेदार, काॾे विया आहिनि जेके हिन जा सरमाएकार, जेकी खिंडरा करे ईअं विया आहिनि। जीअं तव्हां बि ॾिसो पिया, असां बि ॾिसूं पिया, अॼु थो अचे सुभाणे थो अचे। अॼु सुभाणे खे अॼु मां सम्झां थो 3 साल थी विया आहिनि हलिया। सेवण जो अक्षर इहो ई आहे ऐं इहो ई मां सम्झां थो त हाणे अलाह साईं असांजे साईं सीएम खे हिदायत ॾे। नाले खे 3-4 साल थी विया आहिनि, उहो ठहे कोन पियो। अहिड़ी हालत थी वई आहे, असां लाखों रुपए जा कर्ज़ी थी विया आहियूं, लखनि जा। आमदनी आहे कोन, केरु अञा माण्हू अचण लाइ तयारु कोन्हे को। असां सां वॾो ज़ुल्म आहे। तकलीफ़ आहे एतिरो, काफ़ी टाइम थियो पत्थर विछाया विया आहिनि, त एॾी तकलीफ़ आहे हलण जी, करण जी, गाॾियुनि जी, ट्रैफिक जी, रोज़ झेड़ा आहिनि हिते। कैमरामैन काशो कुंबर सां गॾु कादर कुंबर, सिंध टीवी न्यूज़, सेवण शरीफ।